जी इन वक्त असी करमपुर एलएस बचाव बंद वट मौजूद आहियूं जितां आपाशी खाते ऐं ज़िले इंतज़ामिया पारां मंछुर ढंढ जो पानी दरिया सिंध में ख़ारिज करण जे लाइ कट ॾिना विया हुआ। हिन वक्त 5 मुख़्तलिफ़ हंधनि तां जेके कट ॾिना विया हुआ उन्हनि मां पानी जो जेको वहकिरो आहे उहो तेज़ी सां सिंधु दरिया में दाख़िल थी रहियो आहे। आपाशी खाते जे अंग अखरनि मुताबिक़ मंछुर ढंढ जो तक़रीबन 2 लख क्यूसिक पानी आहे जेको हिन वक्त करमपुर जे 5 मुख़्तलिफ़ हंधनि तां सिंधु दरिया में ख़ारिज थी रहियो आहे। जंहिंखां पोइ तालके सेवण जो जेके ॿुॾी वियल यूनियन काउंसिल आहिनि उन्हनि मां पाणी जेको आहे उहो लाथ करणु शुरू थी वियो आहे, जॾहिं त मंछुर ढंढ जे पाणी में पिणु लाथ अची वई आहे। हिन वक़्तु मंछुर ढंढ जे पाणी जी सतह 121 RL यानी 21 फुट रिकॉर्ड कई वई आहे, जॾहिं त तालके सेवण जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल चन्ना, टल्टी, बुबक, आराज़ी, जाफराबाद, तोड़े वाहुड़ समेत जेके यूनियन काउंसिलूं ॿुॾल आहिनि उन्हनि जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां पिणु पाणी लाथ शुरू कई आहे, जंहिंखां पोइ मामूल वारी जेका ज़िंदगी आहे उहा बहाल थियणु शुरू थी वई आहे, जॾहिं त भानसेबा शहर में पिणु ज़िंदगी जेका आहे उहा मामूल मुताबिक़ शुरू थी वई आहे। हिन वक़्तु शहर जूं जेके रौनकूं आहिनि उहे बहाल थियणु शुरू थी वियूं आहिनि ऐं जेके शहरी ऐं ॻोठाणा जेके मुख़्तलिफ़ शहरनि खां लॾे विया हुआ उहे वापसि ॿीहर पंहिंजे शहरनि तरफ़ अचणु शुरू करे ॾिनो आहे, जॾहिं त हिन वक़्तु बि पाणी जो जेको वॾो वहकिरो आहे उहो सिंधु दरिया में ख़ारिज थी रहियो आहे ऐं उमेद ज़ाहिर कई पई वञे त ईंदड़ हफ़्ते खां 10 ॾींहंनि जे दौरान जेको इंडस हाईवे रोड आहे भानसेबाद खां सेवण ताईं उहो पिणु बहाल थी वेंदो। जी।